छा तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो सभ खां वॾो दुश्मन तव्हांजे कमरे में वेठो आहे। न को इंसान न का ताक़त, पर उहो आराम, उहो नरम बिस्तर जेको आहिस्ते आहिस्ते तव्हांखे अंदर खां ख़तम करे रहियो आहे। कंफर्ट यानी आराम उहो मिठो ज़हर आहे जेको इंसान खे बग़ैर तकलीफ़ जे मारे छॾे थो। यादि रखो, अज़ीम ज़िंदगी कॾहिं बि आराम मां नथी मिले। इहा हमेशह तकलीफ़, महिनत ऐं थक जे पोयां लिकियल हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां वाकई तब्दीली चाहियो था त ही वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। जॾहिं तव्हां चवंदा आहियो अॼु मूंड न आहे या सुभाणे का पक, त उहो तव्हांजो अक़ल नथो ॻाल्हाए। उहो तव्हांजे अंदर जो उहो कमज़ोर आवाज़ आहे जेको तव्हांखे आम, बेमक़सद ऐं बेअसर रखणु चाहे थो। हर दफ़े तव्हां चवंदा आहियो मां थकिजी पियो आहियां, त यादि रखो दुनिया खे उन सां को फ़र्क़ु नथो पवे। हीअ आवाज़ तव्हांजी ग़ुलामी जूं ज़ंजीरूं वधीक मज़बूत करे थो। हाणे ई उन खे सुञाणियो ऐं टोड़ियो। हाणे पाण ते तरस खाइणु बंदि करियो। दुनिया तव्हांजी थकावट जा बहाना नथी ॿुधणु चाहे। ॾुखियो रस्तो चूंडियो। जॾहिं तव्हां ॼाणे वाणे उहो कमु कंदा आहियो जंहिं खां तव्हां डिॼो था, त तव्हांजो ज़हनी हदूं टुटणु शुरू थियनि थियूं। जॾहिं तव्हां आराम बदिरां ज़ाबुत खे तरजीह ॾिनी, उन ॾींहुं तव्हां ग़ुलामी मां आज़ादु थियणु शुरू कयो आहे। हदूं हक़ीक़त न आहिनि, इहे रुॻो वहम आहिनि जेके तव्हां पाण पंहिंजे चौधारी ठाहिया आहिनि। उथो, तकलीफ़ खे क़बूलु करियो ऐं पाण खे नई सुञाणप ॾियो।